ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखावितंश्च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। त असांजो अॼु जो टॉपिक आहे आर्ट ऑफ वर्क, यानी कर्म करण जी कला। हिकिड़ो उदाहरण मां तव्हांखे ॾियांव थो। हिकिड़ो किसान हुयो, उहो भुट्टे जी खेती कंदो हो। पंहिंजे खेत में, चङो वॾो खेत हुयुसि, ऐं खेत में भुट्टा उगाईंदो हो। ऐं एतिरो बेस्ट उनजो परफॉर्मेंस ईंदो, एतिरो सही उनजी फसल थींदी कि दुनिया भर जा वैज्ञानिक परेशान कि एतिरो सुठी फसल हिनजी कीअं थी अचेसि पई। जनरली एतिरी सुठी फसल ईंदी कान्हे, हिन जो एक्स्ट्राऑर्डिनरी कमु आहे, त छो थो अचे। त हिकु रिपोर्टर पुछईंसि, एक किसान सिंपल, ज़्यादा पढ़ियल लिखियल न, पुछईंसि कि भाई तव्हां इहे कीअं एतिरी फसल परफेक्ट करे था सघो, क्वालिटी क्वांटिटी ॿई कीअं परफेक्ट आहे। त हिन किसान चईं जेको मुंहिंजो ॿिज हूंदा आहिनि न, जेके मां उगाईंदो आहियां, जेके ज़मीन में विझंदा आहियूं, ॿिजनि मां पौधा निकिरंदा आहिनि भुट्टनि जा, चयो उहो मैं पंहिंजे पड़ोसी जेके खेत आहिनि न आसे पासे में, उन सभिनि खे फ्री ॾींदो आहियां कि तव्हां बि उगायो। त चईं पंहिंजा जेके भुट्टे जा फसल जा ॿिज बेस्ट तव्हां पड़ोसियुनि खे फ्री में था ॾियो, ईअं छो? चईं मां त ज़्यादा पढ़ियल लिखियल न आहियां, लेकिन असां जेको सिखियो आहे वॾनि खां, छा थींदो आहे हवा जे कारण फसल जेकी हूंदी आहे आसे पासे जी, उन जो ऐं असांजी फसल जो ॿिन्हिनि जो क्रॉस पॉलिनेशन थींदो आहे। इहो नेचुरल प्रकृति जो हिसाब किताबु आहे, ऐं उन खां पोइ उहो इफेक्ट पवंदो आहे असांजे खेत ते। त अगरि मां बेस्ट क्वालिटी भुट्टनि जा ॿिज न ॾींदुमि पड़ोसियुनि खे, त छा थींदो? हो पंहिंजे खेतनि में माने चारों तरफ़ विझंदा छा? लो क्वालिटी ॿिज। ऐं लो क्वालिटी ॿिज विझंदा त छा थींदो? उन्हनि जो लो क्वालिटी ॿिज ऐं मुंहिंजे हाई क्वालिटी ॿिज में क्रॉस पॉलिनेशन थींदो। त मुंहिंजी अगरि क्वालिटी 100 आहे ऐं उन्हनि जी क्वालिटी 50 आहे, त ॿई मिली करे रिज़ल्ट ईंदो 70-80 जे आसपास। त मुंहिंजी पोइ छा 100 जी जॻह उहो 70-80 क्वालिटी थींदो। इन करे मां सभिनि खे ॾींदो आहियां 100% क्वालिटी वारा ॿिज। त उन्हनि जो खेत ऐं मुंहिंजे खेत में क्रॉस पॉलिनेशन थी वियो त 100 ऐं 100 एवरेज छा थींदो? 100 ई थींदो। त क्वालिटी कीअं थींदी? बेस्ट। इनखे जॾहिं रिपोर्टर ॿुधाए, रिपोर्टर बि हैरान थी वियो। त इनखे चइबो आर्ट ऑफ वर्क। अॼु संसार में छा थो थिए?
इहो आर्ट ऑफ वर्क एक्चुअली भगवान गीता में अर्जुन खे ॿुधाईंदुसि, कर्मसु कौशलम, कर्म कीअं हुजे, सुकौशलम, कुशलता पूर्वक कमु करणु खपे। असां इहो कर्म कहिड़ो, हर तरह जो कर्म, असां पढ़ाई करूं, असां व्यापार करूं, जॉब करूं, त हिन में छा थींदो आहे, प्राय अॼु दुनिया में छा ॾींदा आहियूं, असां कॉम्पिटिशन जे चक्कर में असां ॿियनि खे पुठिते कंदा आहियूं ऐं पाण खे अॻिते कंदा आहियूं। उन में असांजा दुश्मन वधंदा, असांजी परेशानियूं वधंदियूं। मिली करे सभिनि खे गॾु वठी करे असां नथा करे सघूं। त गॾु वठी करे कमु कंदासीं त छा थींदो, असां उन्हनि जे भले लाइ कंदासीं त इन रिटर्न जेको असां एनवायरनमेंट ठाहींदासीं पंहिंजे आसे पासे में, उहो असांखे हेल्प कंदो। अगरि ॾिसो हाणे जीअं एयर कंडीशन त छा थियो, दुनिया में एयर कंडीशन ठता, त पहिरियों एयर कंडीशन लॻो हिकु फ्लैट में, हाणे उनजो घर त थधो थी वियुसि, लेकिन ॿाहिरि छा थो छॾे, गर्मी। त हुनजे एसीअ जी ॿाहिरि जेकी गर्मी थी वञे, उहो ॿियनि जे घर खे गरम थी करे। त ॿियनि खे जॾहिं गर्मी लॻी, ॿियनि बि एसी लॻायो, त आसे पासे वारा 8-10 फ्लैट सभु एसी लॻी विया। हाणे हे त सॼो थधो थी वियो, लेकिन उनजे पुरतऊं सभु गरम थी वियो ज़्यादा, वरी उन्हनि एसी लॻायो, उन्हनि एसी लॻायो, उन्हनि एसी लॻायो। अॼु अधु दुनिया वटि एसी आहे, लेकिन ॿी अधु दुनिया जेके एसी नथा लॻाए सघनि, उहे तकलीफ़ में आहिनि। त असां छा कयो, असां कंहिं सेक्शन जो त फ़ाइदो कयो, ॿियनि जो नुक़सानु करे छॾियो। अगरि तव्हां सोचंदव, जे अॼु माण्हू ॾकनि था न कोरोना में, कि पड़ोसी खे कोरोना आहे, अरे तुंहिंजे घर में त कोरोना कान्हे, लेकिन ख़बर आहे पड़ोसी खे त फैलिजी वेंदो। यानी असांजो वातावरण असां जीअं ठाहींदासीं, उन में ई असां पनपंदासीं। अगरि हिकु बिज़नेसमैन पंहिंजे आसपास वातावरण ठाहे थो पॉजिटिव, सभिनि सां सुठी डीलिंग रखे थो, कस्टमर सां सुठी डीलिंग रखे थो, ॿिए बिज़नेसमैन वापारियुनि सां, कॉम्पिटिटर सां फेयर डीलिंग रखे थो, त हुन में छा थींदो, हुन जे आसपास पॉजिटिविटी फैलंदी। हुन जे कर्मानुसार त जेको व्यापार मिलणो त मिलंदो, लेकिन जंहिं उहो जेको करे थो, कर्मसु कौशलम, उनजो मन शांति रहंदुसि, सुखी रहंदुसि, परेशान न थींदो। अगरि मां पंहिंजे घर जी सफ़ाई करां ऐं कचिरो पासे में उछले छॾियो, हिन पासे ॿिए ॾींहुं कचिरो हेॾे उछले छॾियो, बचियल रोटी आहे, भाॼियूं आहिनि, भाॼियुनि जा छिलका आहिनि, सभु हेॾे होॾे उछले छॾिया। मां सोचियो असांखे छा करिणो आहे, असांजो त घर सेफ आहे न। लेकिन जॾहिं हे आसपास जेको तव्हां कचिरो उछलियो आहे, उन में छा थींदो, सड़णु चालू थींदो। जॾहिं उहो सड़ंदो त पोइ छा थींदो, उतां पॉइज़नस गैस निकिरंदा, कीड़ा पैदा थींदा कचिरे में। रोटी या भाॼी जॾहिं सड़ंदी त कीड़ा पैदा थींदा, त उहे काॾे वेंदा, तव्हांजे घर में घुसंदा। मच्छर थींदा, डेंगू कंहिंखे थींदो, तव्हांजे परिवार में थींदो, है न। त असां एनवायरनमेंट कीअं था ठाहूं पंहिंजे आसपास, उहो डिसाइड कंदो कि असां कीअं रहंदासीं। अॼु छा थो थिए, अॼु लालच में अची करे, हाणे हिकु उदाहरण ई खणी वठो, असां ॿुधियो आहे चाइना जो जेको देश आहे, उन जे पासे में 14 अलॻि अलॻि देश आहिनि। कंहिं मैसेज मोकिलियो, 14 अलॻि अलॻि देश अथसि, ऐं हिन 14 सभिनि देशनि सां चाइना जो कॉन्फ्लिक्ट आहे, व्यवहार सुठो कान्हे, रिलेशन सुठो कान्हे, सभिनि सां 14 सां।
और जेके ॿिया बि आहिनि उन जे आसे पासे में जंहिंसां डायरेक्ट चाइना जो रिलेशन कान्हे, अहिड़ा 9 अञा देश उन्हनि सां बि कॉन्फ्लिक्ट आहे। ऐं हिन 23 देशनि सां परेशानी छा आहे चाइना जी? चाइना हिननि जी ज़मीन हड़पण थो चाहे। हाणे थींदो छा? हे 14 देश या 23 देश जॾहिं ॾिसंदा कि सभिनि खे परेशान थो करे चाइनीज़, त गॾु अची करे कुटे छॾींदसि। जीअं अॼुकल्ह छा थो थिए, हिकिड़ी सोसाइटी आहे, उन में कंहिंखे बि कंहिं फ्लैट में वायरस कान्हे, हिक खे वायरस थो अचे त तुरंत सॼी सोसाइटी वारा अची था वञनि, भाई तव्हां तुरंत हॉस्पिटल वञो, घर बंदि करो, डिसइंफेक्ट करो, हिते ॾिसण में न अचो। उहो ग़लति आहे, ग़लति आहे। लेकिन असां ॿुधायूं था जीअं तव्हां एनवायरनमेंट ठाहींदव उहो ई तव्हांखे इम्पैक्ट कंदो। त अगरि चाइना अॼु ईअं एनवायरनमेंट ठाहे थो कि सभु दुश्मन अथसि आसे पासे में, त छा थींदुसि? सभु ॼणा मिली करे हिनखे कुटे छॾींदसि, नुक़सानु। त इनखे कृष्ण चई कर्मसु कौशलम, त असां पंहिंजो जेको बि कर्म करूं उहो कीअं करूं? चाहे पढ़ाई आहे, अगरि तव्हां हिकु स्टूडेंट आहियो, तव्हांजो कोई दोस्त आहे, उनखे थोरो हेल्प खपेसि, करो न। न मां हुनखे हेल्प कंदोमांसि, हो त अॻिते वधी वेंदो मूंखां, हो त मूंखे हेल्प नथो करे, तव्हां तॾहिं बि हेल्प करो। तव्हां पंहिंजो स्वभाव छो था परिवर्तन करो। हिकु बार छा थियो, हिकिड़ो साधू नदीअ में सनानु पियो करे, और ॾिठईं कि हिकिड़ो केकड़ो जेको आहे उहो ॿुॾे थो। हाणे केकड़ो त तैरजंदो आहे, लेकिन इहो उल्टो पुल्टो पाणीअ में परेशान पियो थिए। त हिन साधूअ खयईंसि ईअं पाणी ऐं केकड़ो ईअं, केकड़े खे भई बचाइण लाइ, भई हल तूं होॾे कढ। त केकड़े छा कयईंसि? डंक हयईंसि। त डंक हयईंसि त छॾिजी वियो, वरी परेशान पाणीअ में, वरी खयईंसि, वरी डंक हयईंसि, वरी छॾिजी वियोसि, ईअं 3-4 बार। त हिकु ॼणो ॾिसेसि पियो हिन साधूअ खे। हिन चई साधूअ खे, चई बाबा हे केकड़ो आहे, उहो पंहिंजो स्वभाव न छॾंदे, तूं हुनजे मथां दया थो करीं, लेकिन हो त तोखे डंक हणंदो रहंदे। उहो तोखे डंक हणंदे, उहो स्वभाव न छॾंदो पंहिंजो। त हिन साधूअ चईंसि हुनखे, चई अगरि हे केकड़ो हे जानवर थी करे पंहिंजो स्वभाव नथो छॾे, त मां साधु थी करे पंहिंजो दया जो स्वभाव छो छॾां? इहो त सही कान्हे न। हो पंहिंजो स्वभाव नथो छॾे त मां पंहिंजो छो स्वभाव छॾां? अॼु असां वल्नरेबल थी विया आहियूं। वल्नरेबल मतिलबु कमज़ोर थी विया आहियूं। अगरि असां ॻाल्हि करूं हिकिड़ी जॉइंट फैमिली जी, जॉइंट फैमिली में त 2 भाउर आहिनि, उन्हनि जी घर वारियूं आहिनि, 2 फैमिलियूं गॾु रहनि थियूं, ॿार आहिनि। हाणे ॿारनि में थोरो सो झगड़ो थी वियो, उहो भई माउ पीउ घुसी वञनि झगड़े में। ऐं अगरि मञी हलो कोई ग़लति आहे, तव्हां सां ग़लति करे थो, लेकिन तव्हां त ग़लति न आहियो, त तव्हां पंहिंजो स्वभाव छो था परिवर्तन करो? लेकिन असां फसी वेंदा आहियूं। इनखे चवंदा आहियूं 3 गुण जेके आहिनि न, रजो गुण तमो गुण असांखे फसाए छॾंदो आहे। जॾहिं असां सां ॿियो कोई नुक़सानु थो करे, ॿियो व्यक्ति असांजो नुक़सानु करणु थो चाहे, त असां बि बदिलो वठण लाइ अची वेंदा आहियूं। हा, असां बि उनखे मारण लाइ अची वेंदा आहियूं। फ़ाइदो छा? मन जी शांती त ॿिन्हिनि जी वई न। हाणे अगरि हिकिड़ो केस ॾिसूं, दुर्योधन ऐं युधिष्ठिर। दुर्योधन इलाही परेशान करण जी कोशिशि कई युधिष्ठिर खे, लेकिन युधिष्ठिर हमेशा धीर शांत रहियो। मुश्किल आहे, लेकिन युधिष्ठिर थियो। जॾहिं असां 7 गुण में ईंदासीं त इहो पॉसिबल आहे। त युधिष्ठिर जो इहो भाव ॾिसी करे दुर्योधन अञा परेशान पियो थिए। चई मां हिनखे एतिरो परेशान थो करां, हे माण्हू हिले ई नथो। सुख शांतीअ में वेठा आहिनि पांडव, जंगल में बि सुख शांतीअ में वेठा आहिनि। त दुर्योधन अञा परेशान थिए। त ॿियो कोई अगरि तव्हांखे परेशान करणु थो चाहे, हो तव्हांजे सामने नेगेटिव एनवायरनमेंट ठाहे थो,
तव्हां इफेक्ट न थियणु ॾियो पाण खे, पाण खे इफेक्ट न थियणु ॾियो, त तव्हांजो प्रभाव ॾिसो हुनखे परिवर्तन थी करे छॾींदुसि। हिकु बार भॻवानु बुद्ध, तव्हां सभिनि खे ख़बर आहे भॻवानु बुद्ध, अॼु बुद्धिज़्म चङे देशनि में फैलियल आहे, त भॻवानु बुद्ध हिकु बार बीठो हुयो ऐं हिकिड़ो ॿिए गांव जो भाई आयो हिकदमि गुस्से में, ऐं अची करे भॻवानु बुद्ध खे उल्टो सीधो ॻाल्हाइणु चालू कयईंसि। क्रोध हुयुसि कंहिं ॻाल्हि ते हूंदुसि, उल्टो सीधो ॻाल्हाइणु चालू कयईंसि। ऐं भॻवानु बुद्ध बसि मुस्कुराईंदे रहियो, कुझु न चयईंसि, ॿुधंदो रहियुसि ऐं मुस्कुराईंदो रहियुसि। त हे जॾहिं ॻाल्हाईंदे 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 आख़िर माण्हू त क्रोध शांत थिए थो न, उन खां पोइ छा चयईं? चयईं, हिन पुछईंसि बुद्ध खां, भॻवानु बुद्ध खां, चयईं प्रभु मां तव्हांखे अपशब्द ॻाल्हायां थो, मां तव्हांजे मथां क्रोध प्रकट थो करां, लेकिन तव्हां शांत आहियो, इहो त सम्झ में अची वियो, लेकिन मां पाण क्रोध छो थो वधे मुंहिंजो, मां त क्रोध कढां थो, वधंदो छो थो वञे? त भॻवानु बुद्ध हिकु उदाहरण ॾिनईंसि, चईं अगरि तूं मूंखे कोई गिफ्ट ॾींदे, अगरि तूं मूंखे कुझु गिफ्ट ॾिने ऐं मां न वठां त उहो गिफ्ट काॾे वेंदो? चईं मां वटि ई हूंदो। बसि साधारण सिंपल सी ॻाल्हि आहे, हे मुंहिंजे राइट हैंड में आहे, हाणे मां हे राइट हैंड खां लेफ्ट हैंड में ॾियणु थो चाहियां, लेकिन लेफ्ट हैंड वठे ई नथो, त पोइ हे काॾे वेंदो सामान? राइट हैंड में रहंदो। त कोई तव्हांजे मथां गुस्सो थो करे, लेकिन तव्हां गुस्सो वठो ई नथा, न खपे तुंहिंजो गुस्सो, पाण वटि रख, बसि ॿुधो था ध्यान सां धैर्य सां, त गुस्सो काॾे वेंदो? उन वटि ई हूंदुसि। ऐं जॾहिं गुस्सो उन वटि हूंदुसि त छा थींदो? उहो अञा परेशान। असांखे उनखे परेशान न करिणो आहे, इन भाव सां न करिणो आहे, लेकिन तव्हां शांत रहंदव ऐं तव्हांखे शांत ॾिसी उहो सामने वारो बि शांत थी वेंदो। त असां घर में, परिवार में या समाज में या जॉब ते, बिज़नेस ते, असां ॿियनि जे हिसाब सां हलूं था। अॼु पंहिंजो अस्तित्व कान्हे, जो कि फाउंडेशन स्ट्रॉन्ग कान्हे। पेड़ हूंदा न, पेड़ मजबूत पेड़, पीपल जा पेड़, बरगद जो पेड़, निम जो पेड़, केतिरा मजबूत हूंदा हिकदमि वॾा वॾा पूरा फुल, त आंधी तूफ़ान कुझु न करे सघंदो, पंहिंजे दम ते बीठा आहिनि उहे। तव्हां वञी धको ॾियो, तव्हांजी एक्सरसाइज थी वेंदी, उनजो कुझु न थींदुसि। तव्हांजी बॉडी ठही वेंदी, अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन उनजो कुझु न थींदुसि। ऐं हिकिड़ी हूंदी आहिनि जेके क्रीपर्स हूंदा आहिनि, जेको मनी प्लांट माण्हू घर में लॻाईंदा आहिनि, मनी प्लांट, उहे क्रीपर्स हूंदा आहिनि, उहे पंहिंजे दम ते कॾहिं न बीह पाईंदा। तव्हां दीवारुनि ते लॻाईंदा आहियो, या कंहिं पेड़ सां लपेटजी वेंदो आहे, या त कोई हिकिड़ो तव्हां लोह जो खंभु या पाइप लॻाए करे उन ते लपेटे छॾींदा। माण्हू लॻाईंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा हूंदव चङी जॻह ते क्रीपर लॻाईंदा आहिनि। मनी प्लांट हिकु एग्ज़ाम्पल आहे, सभु क्रीपर हूंदा आहिनि। या लौकीअ जो खेत, अंगूर जो खेत, इहे सभु क्रीपर आहिनि। त इन्हनि खे सपोर्ट खपे, त असांखे बि सपोर्ट खपे। असां पंहिंजे दम ते न बीह सघंदासीं, लेकिन असां सपोर्ट कंहिंजो वठूं? अगरि असां सपोर्ट वठूं त तमोगुण ऐं रजोगुण जो, त असां तामसिक ऐं राजसिक थींदासीं। अगरि असां सपोर्ट वठूं था ग़लति माण्हुनि जो, ग़लति एनवायरमेंट जो, असांजे आसपास जेको वातावरण आहे उहो ग़लति आहे, ऐं उनजो सपोर्ट वठूं था, त असां बि ग़लति थी वेंदासीं, नुक़सानु असांजो बि थींदो। लेकिन अगरि असां सपोर्ट वठूं था सत्य सां, सपोर्ट वठूं था सचाईअ सां, सपोर्ट वठूं था भॻवान जो, सपोर्ट वठूं था जेके गुरू आहिनि, जेके संत आहिनि, जेके प्रामाणिक आहिनि, सपोर्ट वठूं था भॻवान जे उन गुणनि जा, उन क्वालिटीअ जा, सपोर्ट वठूं था नम्रता जो,
सच्चाईअ जो सपोर्ट वठूं था पिया असां धर्म जो, त पोइ छा थींदो? त असां उन परिवेश में ढलिजी वेंदासीं, उन वातावरण में असां ढलिजंदासीं। त असांखे सपोर्ट त खपे, पंहिंजे दम ते न बीह सघंदासीं। त असां भॻवान जो सपोर्ट वठूं या भॻवान जे जेके अपोज़िट पार्टी आहिनि, जेके असुर आहिनि, उन जो सपोर्ट वठूं। कंहिंजो सपोर्ट, इहो असांखे सोचणो आहे। बसि हिकु ॻाल्हि यादि रखो कि हमेशह भॻवानु तव्हांजे सामने ओड़ी परिस्थिति पैदा कंदो, उहो परिस्थिति में तव्हां ईंदव जंहिं तव्हांजे आसे पासे वातावरण में कॾहिं पॉज़िटिव हूंदो, कॾहिं नेगेटिव हूंदो, लेकिन तव्हां उन नेगेटिविटी खे वधायो न। कोई सोचंदो अरे सभु ॼणा त हिते ई कचिरो विझनि था, मां बि छो न विझां? भाई तव्हां विझंदव त थोरो कचिरो अञा वधी वेंदो। चई जाने 10 घर वारा विझनि था, मां हिकिड़ो घर विझंदुमि, कहिड़ी वॾी ॻाल्हि थींदी? वॾी ॻाल्हि थींदी 10%। उन खां पोइ तव्हांखे ॾिसी ॿिया बि सभु सोचंदा सही आहे। लेकिन अगरि हिकु माण्हू बि, अगरि हिकिड़ो ॼणो बि उते कचिरो न विझे ऐं कचिरो खणी थोरो दूर जाते स्थान आहे उते विझे, त ॿिया 10 माण्हू ॾिसंदा उन में परिवर्तन थींदो। हिकु परिवर्तन, वरी 2 परिवर्तन, 3 परिवर्तन, जो कि इन संसार में जेके रिवॉल्यूशन हूंदा आहिनि, तव्हां ॾिसो कोई बि रिवॉल्यूशन चालू थिए, हिकु माण्हू, इंडियन नेशनल आर्मी, हिकु सुभाष चंद्र बोस, इहे रिवॉल्यूशन हिकु माण्हू सां ठहींदो आहे। अॻिते वधण लाइ खपे त असांखे हमेशह छा सोचणु खपे कि मां पंहिंजे आसपास जेको आहे उहो एनवायरमेंट कीअं थो ठाहियां। अगरि हिन गिलास में ज़हर भरियल आहे ऐं अहिड़ा 10 गिलास मुंहिंजे चारो तरफ़ बीठल आहिनि, सभिनि में ज़हर आहे, ऐं मां वटि हिकिड़ो गिलास आहे। हाणे मां वटि हिकु ऑप्शन आहे कि मां ज़हर भरां उन गिलास में या त अमृत भरां। अगरि मां वटि अमृत आहे ऐं मां हिन सभिनि गिलासनि में थोरो थोरो अमृत विझंदुमि, सभिनि में थोरो थोरो विझंदुमि, त जेको ज़हर आहे उन गिलास में उहो डाइल्यूट थींदो, पतलो थींदो, अमृत वधंदो। सही ॻाल्हि, भले 1%, लेकिन वधंदो। तव्हां प्रभाव करे था सघो। असां त ॿुधियो आहे जॾहिं मुड़ुस अचे दुकान तां, ऑफिस मां घर में, त घरवारी अगरि घर में वेठी आहे, पड़ोसी वड़ोसी जेको सॼो ॾींहुं हलियो त सॼो डाउनलोड कंदा, चालू डाउनलोड, तुरंत रिकॉर्डिंग चालू। पोइ छा कंदो? हा ठीकु आहे, अच्छा ईअं थियो, अरे ईअं त न थियणु खपे, अरे वाह हे त बढ़िया आहे। लेकिन उहो अंदरि वठे नथो, उन ख़बर आहे अगरि उहो वठणु चालू कंदो त फसी वेंदो। ईअं ई 2 ॿार लड़नि था, 2 पड़ोसी आहिनि, उन ॿिन्हिनि जे ॿारनि में झगड़ो थियो। अरे 5-6 साल जा ॿार आहिनि, उन्हनि में झगड़ो थियो, हिन में माउ पीउ खे घुसण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॿार आहिनि न, झगड़ो वधी वेंदो आहे इलाही। त इहो अल्टीमेटली असांखे डिसीजन वठिणो आहे। हिन जो मतिलबु असां इहो नथा चऊं कि कोई ग़लति थो करे त तव्हां सही न वञो, उहो बि ॾिसणो पवंदो। जी अर्जुन चई कृष्ण खे, मां न लड़ंदुमि, भले दुर्योधन ग़लति थो करे, भले उहो मूंखे मारे छॾे अची करे, मां न लड़ंदुमि। त तव्हां चवंदो इहो ई त सेखारियूं था असां कि ॿियो ग़लति करे तॾहिं बि तव्हां सहो, लेकिन परिस्थिति ॾिसणी पवंदी ऐं असां उन में सक्षम न आहियूं। इन करे असांखे गुरु ऐं साधुनि जी आवश्यकता आहे। जेको गुरु आहे असांखे गाइडेंस ॾींदो कि छा करिणो आहे, जेको साधु आहे उहो ॿुधाईंदो छा करिणो आहे। इहो सम्झणो आहे असांखे। त इन करे भॻवान अर्जुन खे छा चईंसि कि तूं अर्जुन हिकु साधु आहीं, संत आहीं, इन करे तुंहिंजो भाव आहे, लेकिन ग़लति आहे। जो अधर्म न सहणु खपे,
त इन करे तूं लड़ाई कर। त ॿ जेके कॉन्सेप्ट आहिनि, हिक में असांखे माफ़ करणो, हिक में असांखे लड़णो। लेकिन प्राय दुनिया में ज़्यादा माफ़ करण लाइ तव्हांखे करणो पवंदो प्रैक्टिस। छो? छोकी तव्हां पंहिंजे मन जी शांति न त खोए छॾींदव। इन करे भगवान गीता में छा चईंदा? नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना न च भवयतः शांतिर अशांतस्य कुतो सुखम। भगवान चई सुख काॾों मिलंदो अगरि मन अशांत आहे त। ऐं मन खे शांत करणो आहे त मन खे स्थिर करणो पवंदो। जीअं असां लाइव क्लास ॾियूं था त हिते रिकॉर्डिंग थिए थी, के इंस्ट्रूमेंट आहे, हिते मोबाइल रखियल आहे थिए थो, या कैमरो रखियल आहे, लेकिन उहो कैमरो कंहिं स्टैंड ते बीठल आहे। अगरि उहो कैमरो या मोबाइल कोई पकड़े करे बीहंदो त छा थींदो? थोरो त हिलंदो न, थोरो सो प्रभाव पवंदो, स्थिर न रहंदो। त जेसि ताईं स्थिर न आहे मन शांत कान्हे। जॾहिं वीडियो स्थिर न रहंदो त जेको ॾिसण वारो आहे उनजे अखियुनि में सूरु थींदो, बंदि करे हली वेंदो, तीअं परेशान थो करे। त मन कीअं स्थिर थींदो? भगवान चईं दिव्य ज्ञान सां। इन करे ज्ञान खपे कि कहिड़े जीवन जे कहिड़े ॾींहं में असां कीअं व्यवहार करूं, छा करूं, छा धर्म आहे, छा अधर्म आहे, सही छा आहे, ग़लति छा आहे। त इन लाइ असांखे ज्ञान खपे। ऐं इहो ज्ञान ई साधुनि खां मिलंदो आहे, संतनि खां मिलंदो आहे, गुरूअ खां मिलंदो आहे, लेकिन इहे सभु प्रामाणिक हुजणु खपनि। अगरि तव्हां मोचीअ जे दुकान ते वेंदव ऐं चवंदव मूंखे सोन खपे 1/2 किलो, त कुझु त गड़बड़ आहे। या त तव्हां मज़ाक था करो या त तव्हां पागल खाने में भॼी करे आया आहियो। मोचीअ जी दुकान ते 1/2 किलो सोन वठणु, पहिरियों त 1/2 किलो सोन वठण ई वॾी ॻाल्हि आहे। मज़ाक आहे छा? करोड़ों रुपए लाइ 1/2 किलो सोन घणे जो तूं? हूंदा तव्हां वटि पैसा त तव्हां वॾी कार में घुमंदो, साइकिल में वञूं था, पुरानी टुटल साइकिल में मोची वटि लथासीं, कपिड़ा ठीक सां पातल कान्हनि, मोचीअ खे चवंदा 1/2 किलो सोन ॾे भाई, त सम्झी वठंदो पागल खाने में भॼी करे आयो आहे न। त ईअं ई तव्हांखे कुझु वैल्यूएबल शइ खपे, हीरा मोती सोने जवाहरात खपनि, त तव्हांखे सही दुकान ते वठिणो पवंदो। ISI मार्क, होलोग्राम मार्क, हे सभु हलंदा आहिनि अॼुकल्ह स्टैंडर्ड। त इहो गुरु प्रामाणिक न हूंदो त गड़बड़ थी वेंदी, नॉलेज गड़बड़ मिलंदो। ऐं जॾहिं दिव्य ज्ञान गड़बड़ मिलंदो, धर्म जी जॻह अधर्म जो ज्ञान मिली वेंदो। आख़िर दुर्योधन जो बि गुरु हुउसि न, शकुनी, गुरुअ जो कमु करेसि पियो, लेकिन शकुनी गड़बड़। शकुनी त आयो ई हुयो बर्बाद करणु, भीष्म सां दुश्मनी हुयसि। चई तूं मांजी भेण जो विहांउ अंधे सां करायो अथई, मां तुंहिंजो सॼो परिवार नष्ट करे छॾींदुमि। हिन करे त वेठो हुते शकुनी, चई मां कौरव कुल खे नष्ट कंदुमि। त दुर्योधन जो मन त उन ई फेराईंसि न। त गुरु सही हूंदो त ज्ञान सही मिलंदो। ऐं ज्ञान सही मिलंदो कीअं? जॾहिं असां भगवान सां संपर्क में ईंदासीं, यानी गुरु ऐं भगवान में सिंक हुजणु खपे। मनी हलो मां वटि एंड्रॉइड फ़ोन आहे ऐं तव्हां वटि iPhone आहे, असां ट्रेन में ट्रैवलिंग था करूं, मुंहिंजी फ़ोन जो बैटरी ख़तमु, 3-4% बची आहे बैटरी, काॾों आणींदुमि? ॾिसां त बैग खोले मां चार्जर तव्हांजो ई कान्हे, सामने तव्हां वेठा आहियो, अरे भाई काका चार्जर अथई छा? फ़ोन जो चार्जर? चए आहे न, कढी करे ॾियूं, लेकिन हे त iPhone जो चार्जर आहे, मानो त एंड्रॉइड आहे, पिन ग़लति आहे, त चार्ज न थींदो, कनेक्शन प्रॉपर न वेंदो, चार्ज न थींदो। त iPhone जो चार्जर अगरि तव्हांखे कोई फ्री में बि ॾिए त कोई कम जी कान्हे, कोई वैल्यू कान्हे। ऐं iPhone वारे खे एंड्रॉइड जो चार्जर फ्री में मिलो, कोई वैल्यू कान्हे हुन लाइ। त अगरि तव्हांखे धर्म जे पथ ते हलणो आहे ऐं मन खे पंहिंजे शांति रखिणो आहे, जीवन में सुख प्राप्त करिणो आहे, आनंद प्राप्त करिणो आहे,
कर्म करण जी कला सिखणी आहे। भगवान चई कर्मसु कौशलम, ये कला सिखणी आहे। इन करे त इनखे इंग्लिश में छा चयो वियो आहे, द आर्ट ऑफ वर्क। इहो आर्ट आहे हिकिड़ो, हिकिड़ी कला आहे, कर्म करण जी कला आहे हिकिड़ी। जीअं धनुर्विद्या आहे, कला आहे, धनुष हलाइण। आयुर्वेद हिकिड़ो कला आहे, पेंटिंग हिकिड़ी कला आहे, रोटी ठाहिण हिकिड़ी कला आहे, गोल फुल्का ठाहिण बि हिकिड़ी कला आहे। अॼु उनखे अचे थो सुठे थो, अखि बंदि करे बि ठाहे वठंदी, एतिरनि सालनि जी प्रैक्टिस आहे। असां ठाहे सघंदा, जंहिंखे प्रैक्टिस कान्हे कान ठाहींदो। त इहे सभु कला आहे। त अगरि तव्हांखे धर्म पालन करण जी कला सिखणी आहे, सही कर्म करण जी तव्हांखे कला सिखणी आहे, त गुरु बि उहो खपे जेको धर्म जे मार्ग ते हुजे। तॾहिं त उहो असांखे धर्म जे मार्ग ते वठी वेंदो, न त भटकिजी वेंदासीं। त कोई बि कार्य करण लाइ चवंदा न, प्रैक्टिस 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 टिल यू विन। प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट। चवंदा आहिनि तव्हां प्रैक्टिस कंदव न त परफेक्शन मिलंदी। कीअं परफेक्शन मिलंदी तव्हांखे? अगरि हिकिड़े बंदर खे लैपटॉप ॾियूंसि, चई टाइप कर, सिर्फ़ु एतिरो लिखणो अथई, आई एम मंकी, मां बंदर आहियां, एतिरो लिख। 1000 साल वेही करे टाइप कंदो, सिखी पाईंदो? सिर्फ़ु प्रैक्टिस सां। इहो मुहावरो अधु आहे, प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट। इहो मुहावरो ग़लति कान्हे, अधूरो आहे। प्रैक्टिस सां। हाणे मूंखे अगरि रसगुल्लो ठाहिण न अचे, तव्हां मूंखे खीर ॾेई छॾियो, निंबू ॾेई छॾियो हुनखे फाड़ण लाइ, खंडु ॾेई छॾियो, चासनी, मूंखे रसगुल्लो ठाहिण ईंदो ई कान्हे, त मां कीअं कंदुमि? त पहिरियों छा कंदुमि? पहिरियों मूंखे सिखणो पवंदो। त पहिरियों तव्हां गुरु ॻोल्हो प्रामाणिक, हुन गुरूअ सां संपर्क में ईंदव, पोइ त तव्हांजी बैटरी चार्ज थींदी। पोइ तव्हां प्रैक्टिस करो, पहिरियों सिखो, पोइ प्रैक्टिस कंदा रहो हमेशह, उन में परफेक्ट थींदो। त धर्म जी कला सिखणी पवंदी। अॼुकल्ह माण्हू चवनि था स्पिरिचुअलिटी जो सम्झ में न ईंदो आहे, कंफ्यूज़ आहिनि माण्हू। छो? छोकी सोचंदा आहिनि हा ठीकु आहे, असांखे स्पिरिचुअलिटी प्रैक्टिस करणु खपे, सही ॻाल्हि आहे, सभिनि खे करणु खपे। छो कर हाणे त कोरोना खां पोइ माण्हू अञा ॾकियल आहिनि, त अञा मंदिर जे तरफ़ झुकंदा। मंदिर खुलण जी देरि आहे, ईंदा माण्हू। छोकी न डॉक्टर सहारो, न जिते जॉब कंदो हुउमि उन बि चई छॾियईं भाई पैसा कान्हनि, डॉक्टरनि बि जवाबु ॾेई छॾियो। घर में वेही जेतिरियूं पिछले 150 साल में पिक्चर न ॾिठियूं, सॼियूं पिक्चरूं टीवियूं ॾिसी वठियूं। त धर्म जी तरफ़ झुकंदो माण्हू, लेकिन सम्झे नथो। असां सम्झूं नथा स्पिरिचुअलिटी मतिलबु छा आहे। हिकु फैशन कान्हे स्पिरिचुअलिटी। हाँ, थोड़ी देर वयासीं, थोड़ो आरती पूजा ॾिठी न। स्पिरिचुअलिटी इहा कि तव्हां केरु आहियो, पहिरियों सम्झो तव्हां केरु आहियो, ऐं हिन सृष्टिअ खे हलाइण वारो भॻवानु केरु आहे, ऐं तव्हांजो हिन भॻवान सां संपर्क, रिलेशनशिप छा आहे, संबंध छा आहे। जॾहिं संबंध हूंदो तॾहिं त असां हुनखे प्रैक्टिस कंदासीं। तव्हां कॾहिं पुछो अथव पाण खां कि मुंहिंजे जीवन में छो दुख थो मिले? तव्हां कॾहिं पुछो अथव असांजे जीवन में दुख अचे थो, छो थो अचे? ठीकु आहे, भॻवान वटि न, अरे प्रभु एतिरो दुख छो थो अचे? लेकिन कॾहिं इंक्वायरी कई अथव सीरियसली? कॾहिं के सही गुरु खां कि मूंखे मुंहिंजे जीवन में दुख छो थो मिले? भगवत गीता में हुनजो आंसर आहे। हाणे 2 प्रकार जा हिते थी था सघनि सिचुएशन। हिकिड़ो माण्हू आहे, उन हिन जीवन में पाप ई पाप कयो आहे, या पाप पुण्य ॿई कयो आहे, लेकिन पाप बि कयो आहे। त पाप कयो आहे त पोइ त इहो पुछण कि मूंखे छो थो दुख मिले? भई तूं पाप कने त दुख त मिलंदे, हिसाब त बराबरि करिणो पवंदो। तूं मर्डर कने ऐं तोखे सरकार जेल में न विझंदे, इहो त ग़लति आहे न। ॿियो हिकिड़ो माण्हू आहे जे पाप न कयो हिन जीवन में, उनखे बि दुख मिलेसि थो। त उहो पुछणु खपे कि मां त पाप नथो करां,
मूंखे त यादि कान्हे मां पाप कयो, तॾहिं मूंखे दुख छो थो मिले? त भगवत गीता में हिन जो आंसर कृष्ण अर्जुन खे ॾिनईंसि। चईं अर्जुन, पिछले जन्मनि में त पाप कयो आहे न असां सभिनि पिछले जन्मनि में त पाप कयो आहे, हलो हिन जन्म में न कयो आहे। हूअं त हिन जन्म में बि थींदो रहे थो। कलयुग जी बुद्धि एतिरी कमज़ोर आहे कि असां भुलिजी वेंदा आहियूं पाप करे, ऐं कुझु सुठो करूं त यादि रखंदासीं। हा, हे मंदिर न, के मंदिर में तव्हांखे वञण लाइ इन्विटेशन आयो, हा हे मंदिर, अरे मुंहिंजे ॾाॾे न 100 रुपया ॾिना ई न मंदिर जॾहिं ठहे पियो, उहो यादि रखंदासीं। लेकिन कल्ह जेको असां पाप कयो भुलिजी वेंदासीं। त हिकु त जस्ट रिएक्शन। त असां ग़लति कंदासीं, गवर्नमेंट सज़ा ॾींदी, सुठो कंदासीं, गवर्नमेंट इनाम ॾींदी। त ईअं ई भॻवान जी गवर्नमेंट आहे, यूनिवर्सल गवर्नमेंट। त इहो बि ज्ञान किथे ॾिनल आहे? गीता में। त जेसि ताईं असां उहो ज्ञान न वठंदासीं, अॻिते कर्म कीअं कंदासीं उहो न ख़बर आहे, त ग़लति कर्म बि थींदो रहंदो। सुठो बि कंदासीं। हिन संसार में तव्हां अगरि हिते सत्संग ॿुधो था, मतिलबु ज़्यादा सुठो कर्म करो था, लेकिन ग़लति कर्म बि थिए थो। अगरि नथो बि थिए त जेको पहिरों जो ग़लति कर्म थियल आहे, उनजो जॾहिं फल थो अचे त उहो सहण जी शक्ति खपे न असांखे। उहो शक्ति काॾों ईंदी? उहा शक्ति ईंदी काथों? ज्ञान। हिकिड़ो उदाहरण, 1.5 साल जो हिकिड़ो ॿारु आहे, घणो एतिरो वॾो हूंदो, 1.5 साल जो, उनखे बुखार आहे। डॉक्टर चई इंजेक्शन हणणी पवंदी। त जीअं ई डॉक्टर इंजेक्शन कढे, चिल्लाइण चालू करे, इंजेक्शन ॾिसी करे भॼंदा आहिनि ॿार। हाँ, इंजेक्शन जो की न ख़बर आहे मूंखे सूरु थींदो, तकलीफ़ थींदी, इंजेक्शन ॾिसी करे भॼंदो। उहो ई इंजेक्शन त ईअं थींदी आहे ॿारनि लाइ, कोई सॉफ्ट इंजेक्शन थी अचे, इंजेक्शन त उहो ई आहे। हाणे अगरि कोई 25 साल जो नौजवान गबरू छोकिरो आहे, एकदम बॉडी वॉडी ठाहे करे वेठो आहे, हुनखे बि बुखार थियुसि, डॉक्टर चई इंजेक्शन हणणी पवंदी, चई हण, हिते हण इंजेक्शन, कोई टेंशन कान्हे। छो? इंजेक्शन त उहो ई आहे, साइज़ ओतिरी आहे इंजेक्शन जी, लेकिन ॿार, हिकु त हुनजी शक्ति कान्हे, शक्ति घटि आहे, इन करे हुनजी चमड़ी जेकी नर्म आहे न, हुन में सूरु ज़्यादा थो थिए, तकलीफ़ ज़्यादा थी थिए। ऐं जेको 25 साल जो छोकिरो आहे, हिन जो बॉडी स्ट्रॉन्ग थी वई आहे, त सुई हिकिड़ी वेंदी बि त ज़्यादा तकलीफ़ न थी। ॿी ॻाल्हि, हुन ॿार हो नादान आहे, अज्ञानी आहे, हुनखे ज्ञान कान्हेसि को, उन ॿार खे ज्ञान कान्हेसि को कि हे इंजेक्शन मुंहिंजे भले लाइ आहे, उहो ज्ञान कान्हेसि को। जेको 25 साल जो छोकिरो आहे, इनखे ज्ञान अथसि, चई आख़िर मां बीमार आहियां न, त हे जॾहिं इंजेक्शन मूंखे मिलंदी त मुंहिंजो ई भलो थींदो। ठीकु आहे, थोरो तकलीफ़ थी बि सही वठंदासीं। त 2 शयूं छा खपनि असांखे? हिकिड़ो ज्ञान ऐं हिकिड़ी शक्ति। त हिन जीवन में, असांजे जीवन में दुख छो थो अचे, इन जो ज्ञान खपे असांखे, ऐं उहो ज्ञान मिलंदो भगवत गीता में। अर्जुन भी दुखी थियो, भगवत गीता ॿुधाई सुखी थियो, एकदम चार्ज अप थियो। इन 45 मिनट में भगवान गीता ॿुधाईंसि, एकदम चार्ज अप थियो, जीअं तव्हांजी बैटरी फुल चार्ज थी वेंदी आहे। पावरफुल चार्जर आहे त फट से चार्ज थी वेंदी बैटरी। त असांखे ज्ञान खपे, इहो ज्ञान मिलंदो भगवत गीता। ॿियो छा आहे? शक्ति। त इहा शक्ति आध्यात्मिक शक्ति। हाणे ख़बर त पइजी वियो कि भाई मां गड़बड़ कई हूंदी पिछले जन्म में, मतलब यादि कान्हे, लेकिन कर्म मुंहिंजा ग़लति हूंदा तॾहिं त मां ग़लति थो थिए। पाकिस्तान में हाणे हिकिड़ो फ्लाइट क्रैश थियो न, 2-3 हफ़्ता पहिरियों, कराचीअ में सोसाइटी में वञी, एयरपोर्ट जे जस्ट 2-3 किलोमीटर पहिरियों सोसाइटी में क्रैश थियो। 108 ॼणा हुया क्रू मेंबर मिलाए करे, 107 गुज़ारिया, हिकिड़ो बची वियो। कीअं बची वियो? फ्लाइट पूरी क्रैश थी, हिकिड़ो बची वियो। कर्म।
कंहिं बचाईंसि? पायलट त न बचाईंसि, उहो त पाण मरी वियो। गवर्नमेंट त न बचाई, इन रिश्वत त न ॾिनी, ईअं त न हिन एक्स्ट्रा पैसा ॾेई करे टिकट वरिती, त हिनखे बचाईंसि कंहिं? भॻवान। इन जा कर्म ॾिसी करे चईं इन जी मृत्यु न लिखियल आहे, छॾोसि हिनखे। त असां कीअं था सोचे सघूं? हुनजे परिवार न बचाईं, हुन पाण न बचाईं पाण खे, पायलट न बचाए सघियो, एयर होस्टेस न बचाए सघे, गवर्नमेंट न बचाईं, त बचाईंसि कंहिं हुनखे? सभु ख़तमु थी वियो, हो कीअं बचियो? त इहो कर्म। त हिकु त असांखे ज्ञान खपे, जेको भगवत गीता में ॾिनल आहे। ॿियो, जेकी आध्यात्मिक शक्ति खपे सहण लाइ, ठीकु आहे मां ग़लति कयो आहे, मूंखे हुनजो परिणाम बि मिले थो, पाप फल मां खणा थो, नो प्रॉब्लम, मां सहींदुमि, मां हुनखे सही वठंदुमि। इहो सहण लाइ जेकी शक्ति खपे, ज्ञान त अची वियो लेकिन शक्ति बि त खपे। ये शक्ति काॾों ईंदी? ये शक्ति आध्यात्मिक शक्ति खपे, ऐं इहा ईंदी मंत्र जप करण सां। इहो हरे कृष्ण महामंत्र असांखे आध्यात्मिक शक्ति प्रदान कंदो आहे। तॾहिं त साधु संत सही करे बि वेठा आहिनि न भजन करण में। अॼु इतिहास में साधु संतनि जो ई त नाम आहे न। तव्हां त न ॿुधंदा आहियो भाई 50 साल पहिरियों अमेरिका जो राष्ट्रपति या इंडिया जो फाइनेंस मिनिस्टर, होम मिनिस्टर, इन्हनि जो कोई वैल्यू आहे छा? लेकिन अॼु बि जीसस क्राइस्ट जो नालो आहे। सिंधियुनि में असां चवंदा आहियूं झूलेलाल, जय झूलेलाल, छो रक्षा कयईं। ऐं ॿिया बि सिंध में एतिरा वॾा वॾा संत थिया जंहिं पंहिंजी कुर्बानी ॾिनी, जंहिं सभु दुख सहियो असांजे लाइ, तॾहिं त उन्हनि जो अॼु ताणी नालो आहे। त इहे सहण जी शक्ति ईंदी आहे इहो मंत्र मां। मंत्र आयते इति मंत्र, इहो मंत्र आहे। त इहो हरे कृष्ण मंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। इहो हरे कृष्ण मंत्र जप करो, भगवत गीता पढ़ो, हे सत्संग में जुड़ो और ॾिसो हिन जो, और जेको ॿुधो था, जीअं अॼु तव्हां ॿुधियो आहे, इनखे अप्लाई करण जी कोशिशि करो। पंहिंजे एनवायरमेंट खे पॉज़िटिव करण लाइ तव्हांखे उन में पॉज़िटिविटी विझणी पवंदी। तव्हां न सम्झो कि गवर्नमेंट अची करे कंदी, तव्हां पंहिंजो धर्म करो। जीअं विंस्टन चर्चिल, इंग्लैंड जो प्राइम मिनिस्टर, हमेशह चईंदो हुयो, इहो न पुछो कि सरकार तव्हांजे लाइ छा कयो अथईं, इहो पुछो कि तव्हां सरकार लाइ छा कयो आहे। त अड़ोसी पड़ोसी तव्हांजे लाइ छा था करनि? असां त अॼु इहो ॾिसूं था, कोई मर्द आहे, मुंहिंजी घरवारी माने लाइ छा कई, मुंहिंजे ॿारनि छा कयो, मुंहिंजे माउ पीउ छा कयो। न, तव्हां सेवा भाव में अचो। तव्हां इहो पुछो कि मां पंहिंजी घरवारी लाइ छा कयो, मां पंहिंजे माउ पीउ लाइ छा कयो। चङो कयो, ठीकु आहे, अञा कंदा रहो। घरवारी इहो न सोचे मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे लाइ छा थो करे, न, मां छा थी करां हुन लाइ। माउ पीउ खे सोचणु खपे मां छा थो करां ॿारनि लाइ। त ईअं ई असां सोचणु, इहो व्यवहार ॾींदव त इहो पोइ सोचंदासीं भई पड़ोसी असां सां सही नथा करनि, असां त सही करूं। त तव्हांखे युधिष्ठिर जो पथ वठिणो आहे कि दुर्योधन जो पथ वठिणो आहे, तव्हां डिसाइड करो। त जेको बि अॼु सिखियो उनखे अप्लाई करो, पंहिंजे एनवायरमेंट खे पॉज़िटिव करो, उनजी कला सिखो। कोई बि तव्हांखे डिटेल खपे, पर्सनल गाइडेंस खपे, वेठा आहियूं असां तव्हांजी सेवा लाइ, कॾहिं बि तव्हां कॉन्टेक्ट करे था सघो। हरे कृष्ण।